सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे सच्चे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं उन पाण खे अहिड़ो निखारे जो साहब खे निखारे छॾे। ओ जॾहिं भाई गोविंदराम जॾहिं शुरू में उहे आया उते ॾुकार पियो राजस्थान में उहे हिते आया त उनजे जान में कीवा पिया हूंदा, दिमाग़ जो कमज़ोर हो, एबनॉर्मल हो ऐं खट जे पाए सां ॿधो पियो हूंदो। पर जॾहिं साईं जन जी नज़र उन ते पई भई कीवनि सां भरियो पियो आहे, इहो पिया हुनखे चई चयोसीं हाणे चरियो हिनखे छा करूं। एबनॉर्मल जो माण्हू हूंदो आहे, खट सां ॿधी छॾियऊंसि, ईअं परे को रोटी उछलाए छॾंदासीं। पर साईं जन उनखे जॾहिं वठी आया, उनखे सनानु बणान करे मलम पटी करे चङे नमूने थोरे ॾींहंनि में उनखे अहिड़ो तयारु कयऊं जो हो पोइ तपस्या नेम ध्यानु सिमरन शेवा में लॻी करे ओ नेम ध्यान में एतिरो हूंदो जो हिकु पेर ते आङूठे बि टे टे ॾींहं तपस्या कंदो रहंदो ऐं शेवा अहिड़ी कंदो जो सभु उनखे भाईंदा। यानी जेको चरियो इंसानु जेको हुयो उनखे अहिड़ो बणायो जो सभु जो दिलि जो हीरो बणिजी वियो, सभिनी खे बहितर थी वियो, पंहिंजो पाण खे बणाए वियो नेम ध्यान। ऐं साईं जन मुंहिंजा कीड़ा ऐं कमियूं ख़तमु कयूं, बाक़ी इंसान उनखे बनाए करे रखियो, कीवाऊं कीड़ा दूर करे छॾियऊंसि। असां बि जीवन में जेके कीवाऊं कीड़ा आहियूं उन्हनि खे थोरो कढी छॾियो, क्रोध साड़ जलन ऐसा ॿियाई द्वैत भाव, कंहिंखे ग़लति नज़र सां ॾिसणु ग़लति नज़र ॾियणु थोरो ख़तमु करूं, बाक़ी सभु कुझु सही आहे, बाक़ी सभु कुझु ठीकु आहे। तंहिंजे करे गुलनि जो मक़सदु आहे असां गुलनि वांगुरु बणिजूं, पर गुलनि जी संभाल करणी पवंदी आहे, झंगल जी संभाल न करणी आहे। ऐं असां चवंदा आहियूं असांजा ॿार गुलनि जहिड़ा हुजनि। गुलनि जहिड़ा तॾहिं थींदा असां पंहिंजे घर खे जॾहिं गार्डन बणाईंदासीं, ऐं गार्डन बणाइण जे लाइ गार्डन खे संभालणो पवंदो आहे, सिंगारणो पवंदो आहे, उनखे ठाहिणो पवंदो आहे, उनजी रोज़ संभाल बि करणी पवंदी, रखवाली बि करणी पवंदी, उनजी कटाई बि करणी पवंदी, सिंचाई बि करणी पवंदी, सभु कुझु करिणो पवंदो। उनको कॾहिं बि असां नज़र न चोराईंदासीं, जहिड़ी नज़र चोराईंदो झंगल बणिजी वेंदो। तंहिंजे करे पाण खे बणाइण जो नालो गार्डन हूंदो आहे, पंहिंजो पाण खे ठाहिण जो नालो गार्डन हूंदो आहे। पोइ उन मंझि जेको ई कुझु पैदा थींदो उहे गुल हूंदा। तंहिंजे करे अॼु पोइ असदी सिंगार मंडल उन सचे साईं जी तस्वीर जे चौधारी सिंगार कयो, ऐं सिंगार जो मक़सदु आहे तो सचो साईं वेठो आहे जॾहिं उन कर्मनि खे बणाइण जो संदेश ॾिनो, उहे सभु पाण गुल मिली करे जो सिंगार बणिजी वियासीं, उनजी रहमत में बणिजी वियासीं, उनजी आशीष खे पाए करे पंहिंजो पाण खे बणाए करे गुलनि जे रूप में पाण खे सिंगार बणाए पंहिंजो पाण खे ठाहे। तंहिंजे करे असांखे गुलनि मां गुल जहिड़ो थियण जो संदेश मिलंदो आहे, ऐं असां अहिड़ा बणिजूं जो उन सचे साईं जी रहमतुनि ते जॾहिं असां गुलनि वांगुरु पंहिंजी रखवाली करे पंहिंजे घर खे बणाईंदासीं। गुल खे हमेशह बणाइणो पवंदो आहे, ऐं जंगल पंहिंजो पाण बणिजी वेंदो आहे। तंहिंजे करे जंगल न, असांखे घर खे गार्डन बणाइणो आहे, ऐं जेके गुल फुटंदासीं उहे सचे साईं जो सिंगार हूंदा, उनजी रहमत हूंदी, ऐं उहा जेका सुगंध उथंदी पाण बि ख़ुशि रही करे खिलंदासीं, ऐं जेके ख़ुशबू मिलंदी सॼो संसार सुगंधित थींदो, ऐं असां सभु उनजी रहमत में भरिजी उन वास खे वठंदासीं, ऐं सभु ख़ुशबू ऐं सुगंध हूंदी, मालिक जी रहमत हूंदी, प्यार ऐं मोहब्बत जो संदेश हूंदो। सो अॼु प्यार भरे मौक़े ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्लाह जा अरदास ऐं वेनती
त पाण सभिनी ते अहिड़ी रहमत करे जो सचे साईं जे वचननि ते हली करे पाण खे अहिड़ो बणायूं जो असांजो निखार गुलनि वांगुरु हुजे, असांजो सिंगार असांजो जीवन हुजे ऐं असांजी हली उनजी रहमत हुजे, जिते असां उन सचे साईं जी रहमत खे पाए करे अहिड़ा त सुगंधित बणिजूं जो पाण बि ख़ुशि रहूं ऐं सभु खे ख़ुशियूं ॾींदा हलूं।